सूबाई वज़ीर सईद गनी मीडिया सां ॻाल्हाए रहिया हुआ। संचो त ॾिंगी ऐं ॿिंडार बेटनि जी मिल्कियत आहे। सईद गनी चयो त बेटनि खे महफ़ूज़ ॿेला करार ॾियण जी मंज़ूरी ॾिनी वई आहे। सईद गनी चयो त हाणे बेटनि ते का बि रिहाइशी स्कीम न जुड़ंदी। सूबाई वज़ीर सईद गनी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त नए मकानी कानून बाबति अपोज़िशन सां ॻाल्हियूं थियूं आहिनि। सईद गनी चयो त कणिक जो इमदादी अघु 2200 रुपया मुक़ररु कयो आहे। अपोज़िशन सां ॻाल्हियुनि लाइ अमल दरामद लाइ कमेटी क़ाइमु कई वई आहे। सूबाई वज़ीर सईद गनी चयो त सिंध जी ज़मीन वफ़ाक़ी इदारनि खे न ॾियण जो फ़ैसिलो कयो आहे। सूबाई वज़ीर सईद गनी चयो त स्टील मिल जी ज़मीन सुई गैस खे ॾियण जा ख़दशा आहिनि। स्टील मिल खे ज़मीन जी ज़रूरत नाहे त वापसि करे। नाज़रीन ख़बर अवां ॾियूं पिया। सूबाई वज़ीर सईद गनी चयो त सिंध काबीना मकानी कानून में तरमीम जो फ़ैसिलो कयो आहे। फ़िलहाल पुराणे स्ट्रक्चर तहत कमु हलंदो रहंदो। सिंध काबीना जे इजलास बाद प्रेस कॉन्फ्रेंस कंदे सूबाई वज़ीर सईद गनी चयो त सिंध काबीना ॾिंगी ऐं भंडार बेटनि खे महफ़ूज़ कयल ॿेलो करार ॾियण जी मंज़ूरी ॾेई छॾी आहे। सईद गनी चयो त इतला आहिनि त वफ़ाक़ी हुकूमत स्टील मिल जी ज़मीन कर्ज़ एवज़ बगड़न मठ विकिरो करण जी चाहे थी। असां वाज़े कंदा हलूं त स्टील मिल जी ज़मीन सिंध जी मिल्कियत आहे। इहा कंहिंखे विकिरो थियण न ॾिनी वेंदी। सईद गनी चयो आहे त सिंध काबीना जेल खाते में भर्तियुनि जी मंज़ूरी ॾेई छॾी आहे। सईद गनी चयो आहे त केपीटी हाउसिंग सोसाइटी खे ज़मीन गैर कानूनी तौरु अलाट थी हुई। ख़बर ॾियूं पिया। सूबाई वज़ीर सईद गनी चयो त सिंध काबीना मकानी कानून में तरमीम जो फ़ैसिलो कयो आहे। फ़िलहाल पुराणे स्ट्रक्चर तहत कमु हलंदो रहंदो। सिंध काबीना जे इजलास बाद प्रेस कॉन्फ्रेंस कंदे सईद गनी चयो आहे त सिंध काबीना ॾिंगी ऐं भंडार बेटनि खे महफ़ूज़ कयल ॿेलो करार ॾियण जी मंज़ूरी ॾेई छॾी आहे। सईद गनी चयो आहे त इतला आहिनि त वफ़ाक़ी हुकूमत स्टील मिल जी ज़मीन कर्ज़ एवज़ बगड़न मुठ विकिरो करण चाहे थी। असां वाज़े कंदा हलूं त स्टील मिल जी ज़मीन सिंध जी मिल्कियत आहे। इहा कंहिंखे विकिरो थियण ॾिनी वेंदी। नाज़रीन ॿुधाए पिया। सईद गनी चयो त इतला आहिनि त वफ़ाक़ी हुकूमत स्टील मिल जी ज़मीन कर्ज़ एवज़ भुॻड़न मुठ विकिरो करण चाहे थी। असां वाज़े कंदा हलूं त स्टील मिल जी ज़मीन सिंध जी मिल्कियत आहे। इहा कंहिंखे विकिरो थियण न ॾिनी वेंदी। सईद गनी चयो त सिंध काबीना जेल खाते में भर्तियुनि जी मंज़ूरी ॾेई छॾी आहे। सईद गनी चयो आहे त केपीटी हाउसिंग सोसाइटी खे ज़मीन गैर कानूनी तौरु अलाट थी हुई।